अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आवां सायरा सुब्रो ऐं असां सां गॾु इन बुलेटिन में साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। व्याज जी शर में 50 बेसिस पॉइंट जी घटिताई। व्याज जी नई शर 10.5% मुक़ररु कई वई। वज़ीर आज़म पारां बिजली जी ट्रांसमिशन ऐं पैदावारी कंपनियुनि जी निजकारी वारे अमल खे तेज़ करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि बिजली शोबे में सुधारनि बाबति जाइज़ा इजलास थियो। वज़ीर आज़म खे पावर सेक्टर रोड मैप अॻभराई बाबति आगाही ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त डिस्कोज़ ऐं जिनकोज़ जी निजकारी सां बिजली साबिती मार्केट जी जोड़जकई तवानाई जे मसइलनि जो पाइदार हल आहे। निज़ाम खे जदीद तौर सां हम आहंग करण लाइ बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम ज़रूरी आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ऐं निजी शोबे खे शामिल करण लाइ कमु शुरू कयो वञे। अॻूणे वज़ीर आज़म जी भेण अलीमा ख़ान चयो आहे त बानी पीटीआई सां मुलाक़ात लाइ सुभाणे ॿीहर अडियाला जेल वेंदासीं ऐं उते वेहंदासीं। असांजी मुलाक़ात नथा कराइनि, पाणी हारिनि था। अॻूणे वज़ीर आज़म जी भेण अलीमा ख़ान चयो आहे त बानी पीटीआई सां मुलाक़ात लाइ सुभाणे ॿीहर अडियाला जेल वेंदासीं ऐं उते वेहंदासीं। असांजी मुलाक़ात नथा कराइनि, पाणी हारे छॾनि था। ही छा बि कनि, असां पंहिंजे मक़सद तां पोइ हिते न हटंदासीं। रावलपिंडी में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान वधीक चयो आहे त बानी पीटीआई जी टीम ई असांजी टीम आहे। अलीमा ख़ान ग्रुप ऐं बुशरा बीबी ग्रुप प्रोपेगेंडा आहे। शेर अफ़ज़ल मरवत खे संजीदा वठंदड़नि ते हैरानगी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस तारिक जहांगीरी चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट मथां बेतमादी ज़ाहिर करे छॾी। 40 डिग्री केस ॿी बेंच खे मुंतक़िल करण जो मुतालबो। इस्लामाबाद हाई कोर्ट में केस जी ॿुधणी जस्टिस तारिक जहांगीरी पारां चीफ जस्टिस सरफराज़ डोगर जी बेंच में शामिल थियण ते एतिराज़। जस्टिस तारिक जहांगीरी चयो आहे त अवियां मूंखे अदालती कार्रवाई खां रोकियो, जेको अदालती तारीख़ में कॾहिं नाहे थियो। ईअं त के पटेवाले खे बि कम खां नाहे रोकियो वेंदो। चीफ जस्टिस सरफराज़ डोगर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अवियां खे इंसाफ़ ईअं ई मिलंदो जीअं ॿियनि खे मिलंदो आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते कराची यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार खे तलब करे वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त शर्मिंदगीअ जी ॻाल्हि आहे त पोलियो जो मर्ज़ रुगो पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में आहे। ॿियनि इस्लामी मुल्कनि ॿारनि खे फुड़ा पीआरे वायरस मां निजात हासिल कई आहे। पोलियो वायरस जो ख़ात्मो हुकूमत जी तरजीह आहे। वालिदीन ताउन कनि, मुहिम दौरान गफ़लत कंदड़नि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कराची में पुराणी हाजी कैंप में ॿारनि खे फुड़ा पीआरे पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करण बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त सिंध में हलंदड़ साल पोलियो वायरस जा 9 केस रिपोर्ट थिया। आख़िरी केस बदीन में ज़ाहिर कयो। पोलियो ख़िलाफ़ मुहिम 21 डिसंबर ताईं जारी रहंदी। सूबे में 1 करोड़ 6 लख ॿारनि खे फुड़ा पीआरिया वेंदा। पोलियो वर्कर्स जी हिफ़ाज़त लाइ 21,000 पुलिस अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो आहे त पाकिस्तान खे मआशी बहरान मां IMF न कराची कढी सघे थो। पाकिस्तान जे 50% खां वधीक बरामदात कराची मां थींदी आहे। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में मक़ामी हुकूमतनि जो निज़ाम आहे। असां वटि मक़ामी हुकूमतनि जो निज़ाम फ्रॉड आहे। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो आहे त MQM वाहिद पार्टी आहे जंहिं लीडर खे फारिग कयो। असां बि जी भाई कंदा हुआसीं। असां उहे कम कया जेकी मुल्क अंदरि केर बि तसवुर नथो करे सघे। उहो नथो चवां त असां सभु सुठा माण्हू आहियूं, पर समूरनि ख़राब माण्हुनि मां कुझु घटि ख़राब आहियूं। कराची लाइ डबल डेकर बसूं बंदरगाह ते पहुची वियूं। सीनियर वज़ीर शजील मेमण कराची जे अवाम खे ख़ुशख़बरी ॾींदे चयो आहे त डबल डेकर बसूं जल्द कराची जे रोडनि ते आणींदासीं। कराची जे माण्हुनि लाइ इहा वॾी ख़ुशख़बरी आहे। सोन जी क़ीमत में वॾो इज़ाफ़ो। पाकिस्तान में 24 कैरेट सोन जी फ़ी तोलो क़ीमत में 2,600 रुपया इज़ाफ़ो। सोन जी फ़ी तोलो क़ीमत 4,54,862 रुपयनि ताईं पहुची वई। 10 ग्राम सोन जी क़ीमत में 2,229 रुपया इज़ाफ़ो। 10 ग्राम सोन जी क़ीमत 3,89,970 रुपया थी वई। सिजावल में खुली कचहरी में पीरसन मथां तशद्दुद कंदड़ वधीक 3 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जवाबदारनि कादिर बख्श जत, सद्दाम जत ऐं उर्स जत खे हिरासत में वठी लॉकअप करे छॾियो। कुझु ॾींहं अॻु सूबाई वज़ीर शाहीना शेर अली जी खुलियल कचहरी दौरान पीरसन रजीब मेमण मथां तशद्दुद कयो वियो हो। पीरसन मथां तशद्दुद वाक़े में अॻु गिरफ़्तार 4 जवाबदार ज़मानत ते आज़ाद थिया।
शागिर्द अॻवाननि घनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी जी ज़मानत में 21 जनवरी ताईं वाद। सिंध हाई कोर्ट में ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी। घनी अमान सरमद मीरानी ऐं वकील पेश। अदालत पारां सरकारी वकील खे ईंदड़ ॿुधणी ते केस जी तयारी करे अचण जी हिदायत।